ओ वाह पैसा आज तो मुझे लाए थी वही टेक जी नवी हजारा नारा खड़कना चाय फकीले कया तने वाला नाल तक सद को सका तो कठबा याल हो फकील वे तो पहले उनके ते ध्यान में खलायत ला बापरे मागे ने पाजा बच्चा बुक देन मागे पा डाडो मानो हेतरोडो आनो के खीर पियाणो आ डाडो हेतलो इयो के याल डाडा तो वडा उना हेतलो के हुंदो नंडे बाद नालो डाडे जो रखो तो डाडो ही थियो ने बा पहला खरे तो मुखे देना हां तो के ध्यान याल देसी ना उनके ध्यान खलायत ना बा खरा तो मागे दे हो चंट्रो नशा पता कंदो खरा तो वठी वनी सिगरेट पीतो ना खाली हाल यकीन कर ये है छाचे तो नशो पतो कंदो इनके सुञाणा ही कोन थो आज पेरे चक्कर इनके मां डिठो आ अले तू इंटे कूल हले तो लांटी मां सही तो जम छो रोजी ते मा कूड़ छो अरु तो मा ख्याला जला दे खरा दे अल्लाह बडो अजर दी बडो दुआ करतो सही साहब मां तो जी गाड़ी रोकिया तू ब्रेक भी दिनिया वारो कर मुखे एकड़ो नोट 1000 रुपया रो खड़कणो दिनी मान तो के दिनी वन्या पाले की हे गाल कले तो या सच्चिया ना मां इनके सुञाणा ही कोन थो मां मिसकीन आ मां जा नंढड़ा बच्चा घर दे भूख ते वेठा आहिनि मानी कोने ने खाधी मां बाकी कुत्ता पाली था मां जब ने डंडा बचड़ा ने बाहर सब मां के दे मां पंधा में भजंदो कुत्ते आगे हाले मां बिनिन के कोनु ता बिनिन में मां के शक लगे तो मागना को बियो फकीर लिसी उनके खिलात दिया तो मां के घेरा दे मां लाडो गिर भी दो ना चाहिए ना था बिनिन ते मां के शक आ तू नशा पता कले तो जी शक्ल बुधाई थी गंजा हे हिंजी शक्ल बुधाई थी तू भी पैसा काते गलत यूज कंदो आ ना यार गच्चा तू वन यार मां घरा तला न तो का छो विच में कबाब गड़ी दे दो दे हला ओ साहब दिनी वणो ये ना करो मैं भागा तो जे करे माखे साहब 1000 रुपया कोन दिनो वडो को बेचतो मांजी रोजी दे आडे ते छो अची वए मां के ने लाख रुपया दइयो साहब मां ओडो कुत्ते आगे सकतो कटा मां के डाडे के कीर देड़ो नंडन बालन के पालणो बड़ी जिम्मेवारी हमरे डंडे जे में तुम जाथे भी मां आडो बखाइंदो पिनण जो उते तो पुजींदो तोखे बियो रस्तो लबे कोन तो सजो मुल्क पियो हो रस्तो वण हिन आडे ते कदी ना अच जाई हां जो हाले साहब मिशन कामयाब थियो ये हां हाले बुध तू भी हमरा जे कुंड डालो ना उनजी सजी तू जो का रिकॉर्डिंग कंप्लीट काल इनके शब्द खणी चू खणी चोस डेटा कर दो हां मां उन्ने वने तो हाणे भी हाणे ॾिसो मागे तो थप आयो मां तो के थप नथो आणा हाणे हिन जाइ ते मांजो कब्जो आ हे तो पैर ड्राई भले मां इता पैर ड्राया कब्जो छो ना तो जो भी हुजे मां पांजो फायदो वठी वियो केड़ो फायदो हजारा नारा खड़कना नोट अरे काडो आंदे हे जेको साहब बीठो ना इंजी मोटरसाइकिल जे टापे में पैसा रखया मां कढी करे चुराए वठता मां मां घणन माण्हू जा खीसा कटिंदो रहंदो जे कदे इन साहब जा पैसा ना चुराया हा ना त मां इन जी भी जे कटा होशियारी पकड़ी जाई मां फकीरन जा भी खीसा चोरी कंदो रहंदो जे मां कटिंदो रहंदो मां जे केसे में तो रुपया ने कटी दे छा मतलब तू फकीर नहीं तू चोर आई हने हाँ मां चोरी कंदो तडी त मां माला माल थियनो तडी करे मुखे जिम्मेदार थियण खां कोई न थो रोके सके बीबीओ अचनी ता वरी वापस हू त अचन था पर हे फकीरी है ना जे उनन के सजो राज मुआरो राज फास्ट करे पैसा त लिकाया अची आवे साहब बे के भी वठी आया हो पहला 1000 कोन दिनो वे हाने तवांजी दिल कंदी हुंदी त 2000 मुखे दींदा वे छोजे मजा बचड़ा बुख ते वेठा आहिन ये न छई हाले छई तो के 2000 छा हाले अच्छा तो के 1 करोड़ जो चेक दींदा छे छई आए जे को है ना बियो दे बंगलो भी ता जे ला तैयार करायो आ वो भी ता के दींदा छे छई तो के तार सचे थो ना मां दुख ते वेठो ठोर भी आए तडी करे कपड़ा भी फाटालन बिल्कुल तो लायक थी बिल्कुल दे हाल सर बिल्कुल तवा जो शक सही हो चोर तो ही आए पर चोर सा गडो गड दुनिया रे जेका भी 2 नंबर कम है सब ही कंदो आ उन में बकरी चोरी कुकुर चोरी बस सब खबर पई जी भाई दे हाल छे ओ साहब हे त मां जी मजाक जी आदत तवा सा मजाक पे क्यों अच्छा वना पैसा कजाई वना मजाक कले पियो हां ना मां दिसा पियो त साहब घणा पैसा दींदो हाले खबर थी अशा मजाक कंदा कयो तवा छा जी मजाक कंदा रे तवा देख ना चंबो तो ना हणो ना मुखे अच्छा या जेकी मजाक कई है ना या तन्या थोली आ बी मजाक थाने ते हलदे ना उते बिया पुलिस आरान
उहे बि तोसां मज़ाक कंदा। मूंखे इहो त ॿुधायो एतिरो तव्हांखे कीअं ख़बर लॻी त पैसा मां कढी करे एॾे लुकाया आहिनि टापे मां? असांखे सभु ख़बर आहे। हिते कैमरा लॻाली मथां उठे पई ड्रोन कैमरा, उनमें सॼो रिकॉर्डिंग थी वियो आहे। यार मां पधर ते वेठो हुअमि, ज़ाहिर आहे कहीं कैमरा भरी हूंदी। हल खणी हलेसि। थाने ते हल तोखे ख़बर पवंदो। गलती थी वई आहे, माफ़ी। ॾियारी न कंदुमि, तोबां। लॻे जी मार ख़बर न चार।